पाछन पोया हला थी मां। प्लीज सुमल मुसां ॻाल्हाए, तव्हांखे चओ न मुसां ॻाल्हाए, मुसां ॻाल्हाए छो नथी? यो ड्रामो हाणे बंद कर, मुझी धीअ जी जिंदगी बर्बाद करे ये वागू वारा गोड़ा तो करे। बाबा मां गलत ना आहियां, मां इहो साबित करे सघां थी त मुंहिंजो एक्सीडेंट हिन ऐं अर्शिला मिली करायो आहे। सुमल तू यो छा पई चई? मां तुंहिंजो एक्सीडेंट कराईंदुसि छो? ऐं तूं अर्शिला ते ॾोह थी ॾेई जे अॼु मूंखे तोरां मोकिलियो आहे। हुन पंहिंजो ॾोह लिकाइण लाइ तोखे मूं ॾांहुं मोकिलियो आहे। मां त इहो सोचां थो त अख़बार में अहिड़ी ख़बर हल रही त इहो एक्सीडेंट न सोचियल सम्झियल हमलो हुयो ऐं इहो हमलो सूमल जे अॻोणे मुड़ुस करायो हुयो। अस्सलाम वालेकुम अब्दुल रहीम साहब। मुल्क जो नाले वारो कहाणीकार अदीब अॼु हिन कंडीशन में हुकूमत जा करोड़े रुपया खुर्द-बुर्द कयूं वेठो आहे। क्रशन जो मास्टर तव्हां सां कुछ पुछा गुछा करनी है। तव्हांखे थोड़ी भी तमीज ना है सर, एक बीमार मानू का एड़े अंदाज में इंक्वायरी पे कयो। मोहतरमा तव्हां खामोश रहो। ही कम असांजो आहे, असांखे करण ॾियो। इन में का भी डिस्टर्बेंस न विझो त बेहतर आहे। ड्रामा सीरियल पाछन पोयां जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।